ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति तीर्थ में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। आत्मा जो भी परम पिता परमात्मा है। हुनखे आत्मा पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शेर बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था। मिठी बार बाबा चवनि था, कॾहिं भी कोई कार्य करो त टिनी कालनि खे ध्यान में रखी करे पोइ कार्य करना चाहिए। हर हिकु कम असां जो भी कंदा आहियूं न, हुनजो असां पहिरियों जो, हाणे जो, अॻियां पास्ट प्रेजेंट ऐं फ्यूचर चईंदा आहिनि न, भई जेको समय बीती वियो, जेको हाणे समय हले थो, अचण वारो समय। जैसा कम ये करो, भाई पहिरियों कोई भी कम करूं था तो चेक करो पहिरियों भी असां ईअं कयो हुयो तो छा ग़लती थी, वो ग़लती दोबारा न थिए। त पहिरियों वारी समय खे भी सोचो। हाणे अगरि असां उहो ई कम कंदासीं त इहो ठीकु आहे। ऐं अॻियां हाणे चलो हाणे ठीकु लॻंदो, लेकिन अॻियां जीवन में इन जो परिणाम ठीकु रहंदो। त आदि मध्य अंत हर हिकु ॻाल्हि जे बारे में असांखे टिनी कालनि खे सोचे करे पोइ कमु कयो। त असां बाबा चए थो टिनी कालनि खे बि सोचो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करो। त असां सदा जीवन में हर कमु असांजो सक्सेस, हर कम में असांखे सफलता। अॼु माण्हू हड़बड़ाहट में कमु थो करे। हीअं न थो ॾिसे भई असां पहिरियों बि अहिड़ो ईअं ई कमु कयो, हुनजो परिणाम ठीकु न निकितो हुयो, हाणे वरी करूं था। भले हाणे लॻे थो हाणे ठीकु मौसम आहे, हाणे करूं, लेकिन अॻियां हिनजो परिणाम जेको थियण वारो आहे, अॼु त हिन सां फ़ाइदो आहे, लेकिन कल्ह फ़ाइदो न। कल्ह असां कोई कमु कयोसीं, हुन सां फ़ाइदो न थियो। अॼु असां कंदासीं त फ़ाइदो थींदो, लेकिन अॼु जो जेको कमु कंदासीं हुन सां कल्ह फ़ाइदो न आहे, त करण सां फ़ाइदो। तंहिंजे करे बाबा चए थो टिनी कालनि खे ध्यान में रखी करे ई असांखे हर कर्म करणो ऐं ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे हर कर्म कंदासीं न, त असां हर कर्म असांजो सक्सेस, जीवन में सक्सेस थी। कई माण्हू ने हड़बड़ाहट में सभु कंदा, हावलो में हड़बड़ाहट, हाणे हाणे करो, न त ईअं थी वेंदो, ईअं थी वेंदो। कंहिंजे प्रभाव में अची वेंदा, कंहिंजे बहकावे में अची वेंदा, देखा देखी में अची वेंदा। दुनिया में हिन करे त दुख परेशानी, अॼु दुनिया में हिन करे त घर घर में माण्हू हिक ॿिए सां मिली जुली करे सुम्हनि था न। घर घर में हिकु काथे ॿियो काथे, कंहिंजी सोच छाती थिए, कंहिंजी सोच छाती थिए, केरु कंहिंजे प्रभाव में थो अची वञे, केरु कंहिंजे प्रभाव में। पंहिंजे घर में 5-6 माण्हू आहिनि, अगरि उहे ई हिक ॿिए जी चए ते हलनि, उहे ई हिक ॿिए जे प्रभाव में, हिक ॿिए जी चए ते हलनि, हिक जे मत ते हलनि, त शुजी रहणो त घर में ई आहे। माण्हू संबंधी आदि मिली करे मिली जुली करे रहंदासीं त ख़ुशि रहंदासीं न। ॿाहिरां वारा थोरे ॿाहिरां वारनि जे प्रभाव में अची करे माण्हू घर वारनि खे चए थो न ईअं करो, ईअं करो, ईअं करो। हाणे घर वारनि खे उहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, था चवंदा उहो सही थो चए, ईअं थो करे, हुनखे फ़ाइदो थियो, लेकिन असांखे सम्झ में नथी अचे। इन करे बाबा चए थो कि सदा हर कर्म खे टिनी कालनि से सोचो। अॼु त असांखे हिन में फ़ाइदो ॾेखारण में ॾे थो,
लेकिन असां सां गॾु जेका संबंधी आहिनि उन्हनि खे सुठो नथो अॼु असां करे बि छॾियो, कल्ह असांजो संबंधी दूर हटी विया त असां पोइ फ़ाइदो, भले कम में फ़ाइदो थिए, पैसा अचनि था, लेकिन संबंधी त साथ न रहंदा न, पैसे के छा कंदा। अॼु माण्हू इहो थो सोचे न बसि असांखे जो कमु करो न कमाई में फ़ाइदो थिए, पैसा हुजे, लेकिन पैसनि सां छा कंदा जॾहिं तव्हांजा संबंधी तव्हां सां न हूंदा, तव्हांजे घर वारा ई तव्हां सां न हूंदा त हिकु अकेलो भले करोड़ कमाए छॾियो, लेकिन तव्हांजे संबंधी तव्हांखां पुछनि ई न, तव्हांजे संबंध में ई न अचनि, तव्हां सां ॻाल्हाइनि ई न, पोइ ॿाहिरां वारा थोरी कमु ईंदा, उहे ई तव्हांजा पैसा खाई वेंदा। अॼु तव्हां करोड़ कमायो था, माण्हुनि खे पतो लॻे अरे हिननि जा संबंधी न जन आहिनि, तव्हांखे धोखो ॾेई करे तव्हांजा पैसा ख़तमु फ़ाइदो। त माण्हू अॼु पैसे जे लाइ हीअं करो उहो करो उहो करो, पर पंहिंजे शरीर खे नथो ॾिसे, पंहिंजे संबंध में सुख शांती न आहे। चलो संबंध बि परा जी ॻाल्हि आहे, अॼु माण्हू पढ़ाई लिखाई बि करे थो, धंधो बि करे थो, नौकरी धंधो एॾो परे परे, लेकिन शरीर ई साथ नथो ॾे। संबंधी बि को कम से कम शरीर त ठीक हुजे, तव्हां करोड़ो कमायो लेकिन तव्हांजो शरीर खे तव्हां ध्यानु नथा ॾियो, तव्हांजे शरीर में एॾी सारी बीमारियूं इहे सभु आहिनि, इन सां फ़ाइदो। तंहिंजे करे बाबा चए थो कि पहिरियों असांखे हर कर्म कंदे हुए सुनील का आदि मध्य अंत ख़ुदि जे शरीर ते बि ध्यानु ॾियनि। भई इहा जेकी मां ॻाल्हि करां थी, इन में जेको बि मां कमु शुरू करां थी, हिन में मूंखे केतिरो फ़ाइदो आहे, मुंहिंजे फलाणे संबंधियुनि खे केतिरो फ़ाइदो आहे, त सभी मिली जुली करे केतिरो फ़ाइदो थींदो, पुठियां जे बारे में, अॼु जे बारे में, कल्ह जे बारे में, शरीर खे असां कीअं ध्यानु ॾेई करे हलूं ताकि कम बि सुठो थिए ऐं शरीर बि साफ़ थिए। न त माण्हू सोचते हैं हाँ हलो हाँ हीअं करो उहो करो, शरीर खे रोटी न, ध्यानु न, फ़ाइदो हुन में भॻवान छा करे? कुझु चईंदा आहिनि भॻवान हिनजी क़िस्मत ईअं ठाती अथई, वीचारा वीचारी अलाए छा छा कंदा आहिनि। हाणे भॻवान थोरी तो चए तव्हां इहे कमु करो कि तव्हां पंहिंजे शरीर खे ध्यानु न ॾियो, अहिड़ो कहिड़ो तव्हां पैसो था कमायो, अहिड़ी कहिड़ी तव्हां पढ़ाई था पढ़ो। माण्हू पढ़ाई पढ़ंदे पढ़ंदे माण्हू शरीर तो छॾे, पढ़ाई पढ़ंदे पढ़ंदे थोरो फेल थियो, घटि मार्क्स अचिया, बसि ख़ुदि खे ख़तमु था करे। हिकु कोर्स में ठीक न थियो त चलो ॿियो कोर्स आहे। दुनिया में केॾा सारा कम आहे, करण वारो माण्हू कुझु बि करे करे कमाए करे पंहिंजो जीवन सुठो जीए थो न, लेकिन हिते सम्झ न हुजण जे कारण माण्हू ॾिसो हिकु ॻाल्हि में अगरि माण्हू सोचे भई मां इहा भाॼी थी ठाहियां दाल चांवर, चलो दाल चांवर ठीक न ठहिया, अॼु जीअं ठहिया उहो खाओ, कल्ह ॿियो कुझु ठाहे छॾिजो, चलो तव्हांखे न बि था वणनि, ठीक न बि थिया त तव्हां बुख में वेही वेंदा, हुनखे अगरि ॿिए कंहिंखे सुठो लॻंदो त हुनखे ॾेई करे, न त कंहिंखे न कंहिंखे ॿाहिरि ग़रीब हूंदा आहिनि वेस्ट न करणो, चलो तव्हां ॿियो कुझु ठाहे करे खाई छॾो, बुख में त न वेंदव न, ये थोड़ी अरे दाल चांवर ख़राब थी हाणे बसि मां कुझु बि न खाईंदमि। त ईअं ई जीवन बि ईअं ई आहे न, अगरि तव्हांखे हिन कोर्स में सुठा मार्क्स सुठा मिलनि, ये कोर्स तव्हांखे सूट न करे, तव्हां महिनत त कई, चलो तव्हां महिनत कई लेकिन तव्हां सक्सेस न थियो त ॿियो कोर्स खणो। के जीवन केतिरो जीवन अगरि माण्हू जीए आराम सां ख़ुशी ख़ुशी त अॼु ठीकु आहे हिकु कोर्स खणी ठीकु आहे त ॿियो कोर्स खणी करे ॿियो अॻियां वधे, घटि थोरी आहिनि कोर्स, दुनिया में केॾा सारा कोर्स आहिनि, केॾा सारा कम आहिनि। छोकी कॾहिं कॾहिं असांखे पंहिंजी असांजी आत्मा में छा विशेषता आहे, मूंखे छा सुठो लॻंदो आहे, कॾहिं कॾहिं असांखे सम्झ में न ईंदो। पहिरियों असां कंहिंजे प्रभाव में अची करे कोई कोर्स खणी वठंदा आहियूं, पोइ हुन में सक्सेस न थींदा आहियूं, पोइ असांखे सम्झ में ईंदो आहे न मुंहिंजो त हिन में इंट्रस्ट आहे त उहो खणो,
कोई ॻाल्हि कोन्हे, वापसि उहो खणो। त माण्हू इहे सम्झनि नथा, टेंशन में अची था वञनि, पोइ माउ पीउ बि चवनि था असांजा पैसा ईअं हूअं थी विया, ईअं थी विया। हा, ख़र्चो बि थिए थो, लेकिन तव्हां साथ साथ कमाई करे पंहिंजी पढ़ाई जो बि ख़र्चो कढी सघंदा आहियो। पढ़ण वारो माण्हू ॾिसो ईअं बि कंदा आहिनि, जेके इंट्रस्ट हूंदो आहे न जीवन जीअण जो ऐं कुझु सिखण, उहो कमाई बि कंदा आहिनि, पढ़ाई बि कंदा आहिनि, कंहिंजे मथां बोझ बि न ठही। त हिते ॾिसो माण्हू ॿारनि खे एतिरो नथो सिखाए, वॾो थिए थो अञा ताईं बाथरूम में वञे थो असांखे टावल ॾियो, साबुण ॾियो, इहे चीज ॾियो। हाणे माउ पीउ एतिरो बि ॿारनि खे नथा सिखाए सघनि त कीअं जीवन में अॻियां वधे। त पोइ तॾहिं त कंहिंजा ॿार ॾिसो खुदि कमाए करे पढ़ाई करे जीवन में केॾो अॻियां था निकिरी वञनि। जिन जे ॿारनि जो संस्कार ई माउ पीउ सुठा न विधा अथनि, अॼु कोई पंहिंजे सनान जी सभु चीजूं पंहिंजे जो खपे भई सनानु करण था वञो, कम से कम ख़ुदि जा कपिड़ा छा खपे उहो त खणी वञो। त उहो ई तव्हां ॿारनि खे न सिखायव त ॿार अॻियां कीअं वधंदा। चओ त ॾिस हुननि जा ॿार त केॾा सुठा अॻियां निकिरी विया, असांजे ॿार त ईअं आहिनि उहो आहिनि, छो जो तव्हां अञा ताईं हुननि खे ईअं न सिखायव कि जॾहिं सनानु करणु वञिबो आहे त ख़ुदि जी छा चीजूं खणी वञण बि आहिनि। उहा तव्हां हुननि में ई उहो तव्हां बोझ भई उहो बि तव्हांजे मथां बोझ न, त हुननि जी आदत पइजी वई आहे न। त उहो इहे नंढी नंढी ॻाल्हियूं अगरि असां ॿारनि खे शुरू खां ई सेखारियूं न त ॿार सिखी वेंदा, पोइ हुननि खे पंहिंजे जीवन जो बोझ खणणु सिखंदा। अञा ताईं नंढा आहिनि, कोई ॻाल्हि कोन्हे, असां ॾेई ॾींदासीं, हथ में रोटी ॾियो, प्लेट खणी वञो, ईअं करो। त इहा भले ममता माण्हू चवंदा आहिनि, त इहा ममता ॾाढी ख़राबु हूंदी। इहे ॿार खे कॾहिं अॻियां न वधण ॾींदी, न ॿार खे अॻियां वधण ॾींदी, न माउ पीउ खे फ्री थियण। अंत ताईं माउ पीउ हुनजे अॻियां पुठियां घुमंदा रहंदा, हुनजे बारे में ई सोचंदा। त छा भॻवान जो नाम वठंदा। त अहिड़े माउ पीउ जो त बुढ़ापो बि ख़राबु, पंहिंजो जीवन कीअं ख़राबु थिए, माउ पीउ ख़राबु आहिनि। बाबा अहिड़ी आत्माउनि खे मोह जा बंदर बंदरी चईंदा आहिनि, जेका माउ पीउ ॿारनि जे मोह में फसियल हूंदा आहिनि न, उन्हनि खे परमात्मा चईंदा त मोह जी बंदरी आहे, मोह जो बंदर आहे। भई तव्हां आत्माउनि खे शरीर ॾिनो, आत्मा त परमात्मा जी आहिनि, तव्हांजो फर्ज़ आहे हुनखे सिखाए करे पढ़ाई लिखाए करे लाइक़ु ठाहिण, बि पंहिंजो कम से कम पंहिंजो पेट त कमाए करे खाए, पंहिंजे लाइ ख़ुदि त कमाए करे खाए न, एतिरो त लाइक़ु ठाहे। न ॿियो कुझु न। अॼु माण्हू चवंदा आहिनि शादियूं था करायूं, अरे शादियूं था करायूं न त इहे न अकुल अथसि कि बाथरूम में पंहिंजे टावल ऐं साबुण खणी कपिड़ा खणी करे वञो शादियूं था करायूं। अञा ताईं त ॿार नंढा, अञा हुननि खे पंहिंजी ज़िम्मेवारी खणण न ईंदी आहे, बसि शादियूं कराए शादी कराए, पोइ ॿार पैदा करो, ॿार पोइ बोझ, पोइ खणी न सघनि, पोइ लड़ाई झगड़ा, बीमारियूं, दुख शांति। पोइ मूल कारण छा आहे? छोकी माउ पीउ पंहिंजो मोह नथो कढे, ॿारनि खे शुरू खां ई पंहिंजी ज़िम्मेवारी संभालण लाइक़ु नथो ठाहे, मोह वश पकड़े वेंदो आहे बंदरी वांगुरु। बंदर बि ऐं बंदरी बि हूंदी आहे न, बंदरी पोइ पंहिंजो ॿार मरी वेंदुसि त बि खणी करे घुमंदी रही। तंहिंजे करे बाबा चईंदा आहिनि अॼुकल्ह जा माउ पीउ सम्झंदी न मोह जा बंदर बंदरियूं आहिनि, छोकी बंदर में ई सभिनि खां ज्यादा विकार हो। त बाबा असांखे न बंदर पन सां छुड़ाइण लाइ बाबा चए थो ॿार निर्मोही ठहो, ऐं जेतिरो थी सघे पंहिंजो फर्ज़ आहे सभिनि खे पंहिंजो पेरनि ते ज़िम्मेवारी ते जेकी बि हुननि जी ज़िम्मेवारी आहे उन्हनि खे सिखाए पढ़ाइण लाइक़ु ठाहियो। उहो जेको तव्हांजो मेन फर्ज़ आहे न उहो करणो खपे, पर उहा माण्हू करनि नथा। मुंहिंजो पुटु, मुंहिंजी धीअ, मुंहिंजी नुंहुं, मुंहिंजो मुंहिंजो करे सभु मुंहिंजो करे वेठा आहिनि, न त उन्हनि खे भॻवान सां था जोड़नि, न ख़ुदि पालना था करे सघनि।
अॼु तव्हां जेके चओ था मुंहिंजी धीअ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो फलानो फलानो, हुनजी पालना करे सघो था तव्हां? छा ॾेई सघंदा आहियो तव्हां? रोटी पाणी ॾेई सघंदा आहियो, घर ॾेई सघंदा आहियो, बीमारी में बुखार दूर करे सघंदा आहियो? डॉक्टर करे सघंदो? वो भी दवाई ॾींदो। त बि परमात्मा सां जेसिताईं माण्हू प्रार्थना न कंदो आहे, हुनखे न चईंदो आहे, तेसिताईं बीमारी बि जल्दी ख़तम न थींदी। त माण्हू सम्झे कि आत्मा जो भी परमात्मा है। त हर हिक आत्मा खे परमात्मा खे यादि करणु ॾाढो ज़रूरी आहे। त असांखे ॿारनि खे बि भले मुंहिंजी धीअ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो फलानो फलानो, त बि उन्हनि खे घड़ी घड़ी इहो चइणो खपे कि न, पंहिंजी पीउ परमात्मा खे यादि करो। उहो तव्हांजो असली पीउ आहे, उहो तव्हांजो असली संबंधी आहे, हुनखे ज़रूर पाण सां रखो। भले असां बि आहियूं, हुननि खे चओ असां बि आहियूं, लेकिन भगवान खे सदा पाण सां गॾु रखो। ॾिसो, मनुष्य आत्मा काथे काथे वञी सघे। अॼु ॿार अलाए काथे काथे पढ़नि था, अलाए काथे काथे नौकरी धंधा था करनि, अलाए काथे काथे वञनि था। वो त संबंधी वञी सघंदा हर जगह। लेकिन अगर तव्हां बचपन खां ई ॿारनि खे शिक्षा ॾिनी हुजे कि भई असां त तव्हांजो संबंधी आहियूं ई सही, लेकिन त बि तव्हांखे पंहिंजे परमात्मा पीउ खे सदा पाण सां गॾु रखिणो, सदा हुनखे यादि करो। ख़ासि करे शुरू खां ई ॿारनि खे उथी करे ई पहिरियों चओ कि न, पहिरियों भॻवान खे नमस्ते करो, गुड मॉर्निंग करो, हुनखे सभु ॻाल्हियूं ॿुधायो। रोटी खाइण खां पहिरियों बि चओ, हुन यादि करो। कॾहिं भी कोई बीमारी हुजे, कोई परेशानी हुजे, ॿारनि खे बि विहारे करे चओ कि चओ भॻवान खे मूंखे ये तकलीफ़ आहे, ये बीमारी आहे। ये भी संस्कार विझणा हूंदा आहिनि। तो माउ पीउ चईंदो न, वीचारा ॿार आहिनि, असां ई हुननि जी पालना कंदासीं, ईअं अलाए छा छा करे रखिया। रोज़ राति सुम्हण खां पहिरियों बि पंहिंजे ॿारनि खे शिक्षा ॾियणी खपे कि न, पहिरियों परमात्मा खे यादि करो, बाबा खे यादि करो, तव्हांजी आत्मा जो पीउ पिता परमात्मा, हुनखे यादि करो, हुनखे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे, जेकी बि पढ़ाई करी, जाते बि जो ग़लती थी, हुननि सां क्षमा मांगो ऐं यादि करो। हुननि खे गुड नाइट चई करे हुन सां गॾु सुम्हो। भई राति जो बि माण्हुनि खे बुरा बुरा सपना ईंदा आहिनि न, त बुरे सपननि खां बि मुक्त कराइण जो केॾो सहज साधन। अॼु ॾिसो, माण्हू सहज साधन भगवान जो नाम वठण नथो पुॼे, ऐं डॉक्टरनि जो नाम, एॾा वॾा जी ॻाल्हियुनि जा, टीवियूं, सीरियल, पिक्चर, हिन ईअं कई, फलानो ईअं कई, इहे सभु त रटा ला छॾनि। ऐं भगवान जो नाम चओ त नाम वठण में बि आदत चओ, थोरो भगवान जो इहे सभु जो बि तव्हां कंदा आहियो त वो पढ़ो, थोरो भगवान जो ज्ञान पढ़ो, थोरो समय हुनखे ॾियो, हुनखे यादि करो। वो तव्हांजो पीउ आहे, थोरो समय हुनखे यादि करो, उहो न पुॼे। पोइ माउ पीउ बि चईंदा, अरे असांजो ॿार सॼो ॾींहुं स्कूल थो वञे, वरी ट्यूशन थो वञे, वरी खेॾण थो वञे, त टाइम काथे थो मिले? रोटी खाइण लाइ टाइम मिले थो? खेॾण लाइ टाइम मिले थो? टीवी ॾिसण लाइ टाइम मिले थो? भगवान खे यादि करण लाइ टाइम नथो मिले। त आत्मा में शक्ति काथा ईंदी? माउ पीउ खे सही, इहे बि त तव्हां ॿारनि खे इहे बि त उहो करे रखंदा आहिनि। हा भई असां हिनजे लाइ प्रार्थना कंदा आहियूं, छो त अॻियां वञी हिनजी आदत ई न पईंदी न। त पहिरियों खां इहे बि संस्कार विझणा खपनि ॿारनि खे। वॾनि खे बि अगरि अञा न आहे त वॾनि खे बि पहिरियों भॻवान खे यादि करण जी आदत थी। छो जी कलयुगी दुनिया, घोर पाप आत्माउनि जी दुनिया, हर संबंध, हर जगह काथे न काथे धोखो, भ्रष्टाचार आई थी। लेकिन हिकु भगवान खे सत गुरु छो चईंदा आहिनि? भगवान खे सचो छो चईंदा आहिनि? छो जो हिकु उहो ई सचो आहे।
और इन एक ये पूरी दुनिया में एक वो ही सच्चो असांखे साथ ॾेई सघंदो, असांजे साथ रही सघंदो। ऐं माण्हुनि खे सच्चा माण्हू ई सुठा लॻंदा। अॼु कंहिंखां बि पुछो त उन्हनि खे सच्चा माण्हू ई सुठा लॻंदा। कूड़ो कंहिंखे सुठो लॻंदो? कूड़ी चीज कंहिंखे सुठी लॻंदी? त अॼुकल्ह त आहिनि ई सभु कूड़ा कूड़ा माण्हू। कोई सच्चो माण्हू बि हूंदो न त हुनजे मथां बि शक पईंदो, अलाए कूड़ त नथो ॻाल्हाए। त बाबा चए थो अहिड़ी कूड़ी दुनिया में हिकु ई सच्चो बाबा आहे। त हुन सच्चे परम पिता परमात्मा खे पाण सां गॾु रखंदो, हुनखे गॾु रखण जी ॾाढी सहज उपाय आहे। सिर्फ़ सुबुह जो उथंदे परमात्मा खे यादि करो, हुनखे गुड मॉर्निंग नमस्ते करो। जेतिरो हुन सां ॻाल्हियूं कंदो न मन ई मन में, खुद की आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदो, ओतिरो जीअं त उहो सदा तव्हां सां गॾु। माण्हू चईंदा न असां लॉकेट पाए रखिया आहिनि, धागा पाए रखिया आहिनि, असांजे हिते सभु जगह भॻवान जी मूर्तियूं आहिनि। अरे सभु जगह मूर्तियूं त आहिनि, लॉकेट धागा त आहिनि, तव्हांजे मन बुद्धि त ॿियो काथे थो भटके। लॉकेट धागा पाइण सां, मूर्तियूं रखण सां भॻवान जी यादि ईंदी आहे? पहिरियों त मन में परमात्मा जी यादि हुजणी खपे न, मन में उहो प्यार हुजणो खपे, उहो संबंध यादि हुजणो खपे कि भॻवान केरु आहे, मूंखे हुनखे छो सदा यादि रखिणो आहे, उहो मूंखे छा छा ॾींदो आहे, मूंखे कीअं मदद कंदो आहे। जॾहिं इहे संबंध पतो हूंदो त लॉकेट धागा मूर्तियूं रखण जी ज़रूरत थींदी। जॾहिं कंहिंखे सम्झ में अची वञे कि परम पिता परमात्मा निराकार ज्योति बिंदु परम धाम में रहण वारो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, जंहिंखे मां अलॻि अलॻि नाम रूप सां ढूंढां थी, त मथे रहंदो आहे, उहो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे। त पीउ खे यादि करण लाइ धागा आदि पाइण पवंदा आहिनि, फोटो आदि लॻाइणो पवंदो आहे। तव्हांजे संबंधी आहिनि, यादि अथव न, हिकु बार ई ॿुधाइनि हा फलानो असांजी संबंधी आहे, त हुनखे सभी संबंधियुनि जा तव्हांजे अॻियां फोटो थोरी लॻल आहे, यादि आहे भई फलानो ईअं संबंधी आहे, ईअं कंदो आहे, ईअं आहे। त उहो ई परम पिता परमात्मा सां बि पंहिंजो संबंध जोड़ो, प्राप्ति छा आहे, केरु आहे, मूंखे हुनखे छो यादि करणो आहे। जॾहिं सभु कुझु असांखे स्मृति में रहंदो त सदा ई असांखे भॻवानु यादि रहंदो, ऐं जेसां गॾु सदा ई भॻवानु आहे हुनजो त सदा कल्याण ई कल्याण। छो जो भॻवानु अर्थात कल्याणकार, भगवान अर्थात अशरीरी निराकार परम पिता परमात्मा, शिव अर्थात कल्याणकार। हुन ई शिव खे सिख माण्हू वाहिगुरु था चवनि, भारतवासी शिव था चवनि, ऐं इहे मुस्लिम माण्हू अल्लाह था चवनि, ऐं इहे क्रिश्चियन माण्हू गॉड था चवनि। ॾिसो हिकु नाम बदिली करण में केॾो माण्हू की चओ असां त शिव परम पिता परमात्मा खे मञंदा आहियूं। हिकु माण्हू चवंदा अरे असां त वाहिगुरु खे मञंदा आहियूं। अरे वाहिगुरु बि त निराकार ज्योतिर्बिंदु, शिव बि त निराकार ज्योतिर्बिंदु, त भई हिकु ईअं नाम अलॻि अलॻि आहे, बसि हिनमें वाहिगुरु ऐं शिव, हुनजो असली नाम शिव आहे त आहे। भई अल्लाह बि निराकारी आहे, क्रिश्चियन माण्हू गॉड चईंदा आहिनि, उहो बि निराकारी आहे, त हुनजो असली नाम शिव, शिव अर्थात कल्याणकारी, सभिनि आत्माउनि जो पीउ। सिर्फ़ु ॾिसो नाम बदिली करणु, जीअं तव्हांजा टे चारि नाम हुजनि, तव्हांखे कहिड़े नाम सां पहचानंदो हुजे, कोई कहिड़े नाम सां, सभिनि जे लाइ त अलॻि अलॻि थी वेंदो न। कोई चईंदो हा असां त फलाणे सां मिली आया, उहो ई माण्हू तव्हां सां मिली आयो हूंदो, लेकिन नाम ॿियो चए, हुनखे त न ईंदो अलाए केरु आहे, लेकिन वो तव्हांखे ॿिए नाम सां यादि थो करे, वो ॿिए नाम सां मिली आई, वो ॿिए नाम सां मिली आई, पर हिकु ई त इंसान। ये हिन दुनिया में ये ई मुंझारो चवनि था भॻवानु हिकु ई आहे, लेकिन सम्झनि नथा कि इहो ई शिव खे सिख माण्हू वाहिगुरु था चवनि, मुस्लिम माण्हू अल्लाह था चवनि, क्रिश्चियन माण्हू गॉड था चवनि, ऐं असां भारतवासी हुनखे असली नाम सां ॼाणंदा आहियूं, शिव परम पिता परमात्मा। इन करे असांखे सदा खुद खे आत्मा सम्झी करे परम पिता परमात्मा खे यादि करणो, छो जी मुंहिंजी आत्मा जो वो पीउ आहे।
शिक्षा मीठे मीठे सुखी लगे बारन की माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभे रूहानी बारन की नमस्ते संजीवी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान है पवित्रता की विशेष धारणा द्वारा अतीन्द्रिय सुख जो अनुभव करने वाला ब्रह्मचारी है। बाबा जी जनता ब्रह्मांड जीवन की विशेष धारणा है पवित्रता। ये ही निरंतर अतीन्द्रिय सुखों स्वीट साइलेंस जो विशेष आधार है। सदा पवित्र रहनी जित्र सा मन वचन कर्म विकार सा मुक्त रहना से न अजमाणु से तो सके सुख खपे शांति खपे परमात्मा चए थो सदा सभिनि जे लाइ सुठो सोचो सुठो ॻाल्हायो सुठा कर्म करो विकार बुराई छॾो तव्हांजे घर में सुख शांति अची वेंदी तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदी केॾो फ्रेश थी पियो माण्हू हिते चए थो हे भॻवान असांखे सुख ॾे शांति ॾे ऐं हिक ॿिए जी ॻाल्हियूं था करनि हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो था करनि ये सब तो भगवान भी चए थो न भई सुख शांति खपे त पवित्र रहो मन वचन कर्म शुद्ध रहो विकारन के छॾो लोगनाथ सेवा में त्रिकालदर्शी पंजो सेंस और रूहानियत जो सेंस भरण वाला ही सर्विस कोई भी कार्य करने समय सदा त्रिकालदर्शीपन और खुद की आत्मा समझी करे कर्म करना से ना बाबा के याद करे तो सदा सफलता प्राप्त करने से ओम शांति बाबा की याद करो